सजणनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। जीअं त पंहिंजी ख़ुशी आहे, पंहिंजी ख़ुशीअ में ॿ चार बोल असां बि ॻोठ जा ॻाइणा आहियूं ऐं पंहिंजो ई ख़ुशी आहे। जेसिताईं असांजो उस्ताद तमामु परे खां उमरकोट खां आयो आहे, तमामु परे खां पंधु करे आयो आहे, तेसिताईं उहो घड़ी खनि बीहे चांहि बांहि पीए थकु पटे। सॼी राति जी महफ़िल आहे ऐं हीअ ख़ुशियूं जेके आहिनि सो तमामु काफ़ी ॾींहंनि खां पोइ अचनि थियूं। हर रोज़ु ख़ुशी न थींदी आहे। सो सॼी राति हिन ख़ुशीअ में तव्हां बि असां सां गॾिजी ऐं हिन महफ़िल में शरीक हुजो। शुरूआत में मौला जो क़सीदो नारा हैदर अली वली के नाम लेने से, अली वली अली वली के नाम लेने से तकदीर बदल जाती है। जे वो बदशक्ल इंसान तो तस्वीर बदल जाती है। जे दराए मुश्किल तो पढ़ ना दे अली अली, जे दराए मुश्किल तो पढ़ ना दे अली अली। लोहे महफूज में लिखी हुई, लोगी महफूज में लिखी हुई तहरीर बदल जाती गई। अल्लाह 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 जे दिल थी चवे चवा चवा दम दम अली अली।